हर तरफ़ निकिरी वञा ऐं तूं ॿिए पासे हलियो वञे। मां कालू इते ई आहियां, कॾहिं कोन थो वञा। पर आख़िर इहो त ॿुधाए त रईस कमाल खान ज़हर छो पीतो ऐं छा लाइ पीतो? इहो जॾहिं कमाल खान वापसि अचे न ठीक थी, उन खां पुछा कजांइ त उन ज़हर छो पीतो ऐं छा लाइ पीतो। कालू तूं तो चवीं त मां कमाल खान खां पंहिंजा उज़वा भञरायां? जॾहिं ख़बर बि अथई त पोइ अजाया सुवाल छो थो करें? इहे वॾनि जा मसइला आहिनि। छा थिए थो छा नथो थिए, केरु जीए थो केरु बचे थो, उन सां असांजो कहिड़ो वास्तो? वास्तो को बि न आहे कालू, पर न जॾहिं अहिड़ी का मां ॻाल्हि ॿुधंदो आहियां त अंदर में आंध मांध थी वेंदी आहे। जेसी ताईं ॻाल्हि खे ॻोल्हे न आहियां लहंदो त दिलि खे सकून ई नाहे मिलंदो। कालू जेकॾहिं हिते राणो अथई न त पंहिंजी इन हाज़मे वारी गुजी खे दुरुस्त करे छॾ। जेको कुझु बि ॿुधे न उनखे हज़म करे छॾ। जेकॾहिं ईअं नथो करी न त हिक कन खां ॻाल्हि ॿुधी ॿिए कन खां कढी छॾींदो कर। जेकॾहिं इहे ॻाल्हियूं दिमाग़ में विहारींदे न त पोइ तुंहिंजो इहो हाज़मो ॾींहों ॾींहुं ख़राब थींदो वेंदो, हिते कोन रही सघंदे। सम्झी वए न? कालू अहमद खां एतिरो सम्झ परे आहे जीअं रेल खां पंचर परे। मूंखे त बाबो मरहूम बि न सम्झाए सघियो त तूं छा सम्झाईंदे? पोइ खला खाईंदे। अहमद को एतिरो सस्तो थोरई आहे जो खला